अस्सलामु अलैकुम। आऊं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो। अव्हां सभिनीनि खे दिली तौर ईद जूं अणगणियूं वाधायूं। फितर आहे छा मक़सदु हूंदो आहे ईद उल फितर जो? उहे ईदो उन्हनि जी शेयरिंग थींदी। ईद कीअं हूंदी आहे मरियम साहिबा? बहितरीनु हूंदी आहे अल्हम्दुलिल्लाह। रमज़ान खां फ़ौरन बाद ई जेको आहे अलाह साईं हिकिड़ी मतिलबु हैप्पीनेस ॾिए थो ऐं उन ख़ुशी खे मिली जुली करे सेलिब्रेट करणु खपे वॾनि खां वठी नंढनि ताईं। ईद कैसे गुजरती है आपकी? देखिए ईद तो एक मेरा जो अपना पॉइंट ऑफ व्यू है, एक इनाम है अल्लाह ताला की तरफ से। ईद का दिन है गले हमको लगा कर मिलिए, हिन दिल जो छा ॿुधायां खोले मां यार ॻाल्हियूं टे चार ई तनाहिन आहिनि हज़ार ॻाल्हियूं। ईद हक़ीक़त में छा खे चवंदा आहिनि, छा था सम्झो? ईद दरअसल आहे गॾजण, हिक ॿिए सां मिलण, हिक ॿिए जो जेकॾहिं तव्हां मोहबत कयो था ऐं तव्हां अहसासु रखो था त तव्हां वटि ईद ई ईद आहे। ईद आई ख़ुशियुनि जो पैगाम खणी, दुआउनि ऐं मोहबतुनि जो सलाम खणी, अल्लाह करे हर दिलि मुस्कुराए, वरी ईद आई ख़ुशहाली जो पैगाम खणी।